अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध जी धरती ते के नाला अहिड़ा बि आहिनि जेके कानून में ॾोहारी पर अवाम जे दिलनि में हीरो बणिजी चुका आहिनि। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं अहिड़े ई हिकु नाले जे परू चांडियो। परू चांडियो जी पैदाइश 19वीं सदी जे आख़िर में थी। हू सिंध जे उत्तर इलाइक़े में चांडियो कबीले जे हिकु ग़रीब पर गैरतमंद घराणे में ॼाओ हो। नंढपण खां ई बहादुर हो, सच ॻाल्हाइण वारो हो ऐं ज़ुल्म बर्दाश्त न कंदो हो। परू हिकु आम हारी जी ज़िंदगी गुज़ारींदो हो। पंहिंजी ज़मीन, महिनत ऐं इज़त सां प्यार कंदो हो, पर उन वक़्तु वॾेरनि, जागीरदारनि ऐं अंग्रेज़ सरकार ग़रीब माण्हुनि खे जीअण न ॾींदा हुआ। परू जी ज़िंदगी तॾहिं बदिलजी वई जॾहिं हिकु ताक़तवर जागीरदार संदसि ख़ानदान सां वॾो ज़ुल्म कयो। चयो वञे थो त परू जी ज़मीन ज़ोरी फुरी वई, संदसि घर ते हमिलो कयो वियो ऐं इंसाफ़ लाइ दर दर धिका खाइण बावजूदि को ॿुधण वारो न हो। जेकॾहिं कानून अमीरनि लाइ आहे त पोइ ग़रीब इंसाफ़ किथां वठनि। उन ॾींहुं परू फ़ैसिलो कयो, हाणे इंसाफ़ पाण कंदुसि। धाड़ेल परू चांडियो। अहिड़ी तरह हिकु आम माण्हू परू चांडियो धाड़ेल बणिजी चुको हो, पर हू ग़रीबनि खे न लुटींदो हो, औरतुनि ऐं कमज़ोर माण्हुनि खे तकलीफ़ न ॾींदो हो। सिर्फ़ु ज़ालिमनि, वॾेरनि ऐं लूट मार कंदड़नि खे निशानो बणाईंदो हो। हू फुरियल दौलत ग़रीबनि में विरहाए छॾींदो हो। उन करे अवाम खेसि सिंध जो रॉबिन हुड बि चवंदी आहे। परू चांडियो जे नाले सां पुलिस में दहशत ऐं सरकार में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। अंग्रेज़ सरकार इनाम रखिया, वॾा ऑपरेशन कराया, पर ॻोठाणा परू खे लिकाईंदा हुआ छो त हू संदनि मुहाफ़िज़ हो। आख़िरकार परू चांडियो गद्दारी जो शिकार थियो। चयो वञे थो त हिकु वेझे माण्हू संदसि लिकण जी जाइ ॿुधाए छॾी। पुलिस अॻुवाट घेरो कयो ऐं हिकु सख़्तु मुक़ाबले दौरान परू ज़ख़्मी थियो, पर आख़िरी घड़ी ताईं विढ़ंदो रहियो। परू आख़िरी लफ़्ज़नि में चयो त मां मरी सघां थो, पर ज़ुल्म कॾहिं न जीतंदो। आख़िरकार परू चांडियो खे गोलियुनि सां क़तल कयो वियो। कुझु रिवायतुनि मुताबिक़ संदसि लाश खे इबरत लाइ टंगियो वियो हो। परू चांडियो मरी त वियो, पर संदसि नालो अॼु बि ज़िंदा आहे। अॼु बि सिंध में लोक कहाणियुनि, दास्ताननि ऐं ॻाल्हियुनि में परू चांडियो खे हे यादि कयो ईंदो आहे। हू धाड़ेल न, पर ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत जी अलामत हो। जेकॾहिं अव्हांखे सिंध जूं अहिड़ियूं सचियूं तारीख़ी कहाणियूं पसंदि आहिनि त चैनल खे सब्सक्राइब करियो, वीडियो खे लाइक करियो ऐं कमेंट में ॿुधायो ईंदड़ कहाणी कहिड़ी हुजे। अल्लाह हाफ़िज़।